विरलो शब्द पूरी आशा दियार में अॼु जी पौड़ी में आयल आहे। तेरी पौड़ी चऊं सतगुरु विटों वारियां जित मिलिए खशम संभालिया। तंहिंजे मिलण सां साईं यादि अचे जिन करो उपदेश उपमाना ओरे ओरे आंदो अंदरि ओरे आंदो ॿाहिरि भिटके थो मन ज्ञान अंजन दिया ज्ञान जो ॿुधी रूप अखियुनि में सुरमो पातो ज्ञान अंजन ॿुधी रूप अखियुनि में सुरमो पातो। श्री राम जिन करो उपदेश ज्ञान अंजन दिया उन नेत्री जगत निहारी आहे। पोइ उन्हनि अखियुनि सां जगत खे ॾिठोसीं अड़े मां ई त आहियां सभु मां ई त आहियां सभु मुंहिंजो ई त आहे सभु मां ई त आहियां कंहिंजे मथां आङुर किसनूं कई आहे नानक आहे सभु कुझु आहे ॿिया उनखे रटियऊं गुरमुख। श्री राम ॿियाई खे बणिजऊं। बाक़ी जेकॾहिं इहा विरती न ठाहीसीं गुरुनि जे संग मां न पाण खे ॾिठोसीं न संसार खे ॾिसणु आयो असांजो ईअं कंदे मरी वेंदासीं। हे सुठो आहे कसो आहे हे सुठो आहे कसो आहे ईअं कंदे न कुर्बान जा मेजे संसार शिकवा न कर गिला न कर। हे मेरे प्यारे दुनिया गम के मारे तड़पते रहेंगे। हे छो छो हे छो छो ये चई चई मरी विया केॾो ठोस सखर आहे। श्री राम हे त ख़ामोश हल गुज़री ॻाल्हि खे बयानु न कर जेका तोखां चई त केॾी महत्वपूर्ण न त खशम छोड़ सतगुरु जो संग थी माना तोखे प्रभु सां जोड़ियऊं। संत प्रभु सां जोड़नि था। प्रभु माना ज्ञान तूं अंधो थी ॿुधे ई न मां मञींदो आहियां। छा मञींदो आहियां भाई माफ़ु कजो मां हिन संत खे मञींदो आहियां। छा मञींदो आहियां पाण खे मञाइणु अचे थो या मञणु अचे थो पुछो पुछो तव्हां जे न रखो त न साईं गुरू ई छाजो आहे। चेलनि जी रखणी पए थी या गुरू मन चेलो मञे थो पंहिंजा वेठा भई। खशम छोड़ दूजे लॻे डुबे से वणजारी आहे। असां लॼायूं था संतनि गुरुनि खे या शान कढियो आहे। रोज़ सुबुह खां वठी राति ताईं मथां रहंदा। श्री राम हे सॼो भारत कहिड़े कहिड़े प्यार करे अचे थो हिकु कंहिंजे प्यार करे अचे थो तव्हां हुनखे प्यारु नथा ॾेई सघो। मुंहिंजो छा वञे अड़े चांहि मलो उथो हलो बाबा अचो चांहि पियूं बाबा नेरनि खाओ नेरनि मल अड़े वॾी दिलि कयो न मुंहिंजो छा वञे कमु ख़तमु थी वियो न। तूं मुंहिंजो कमु करणु न आहे न तूं गुरू संत जो कमु न कयो न। माण्हू जेका अंदरि परकर में शेवा में हूंदा आहिनि पुटु चांहि नेरनि खां मां नेरनि लाइ घुराए रखंदो हुते चांहि जी केटली सुबुह जो घुराए रखंदो चांहि पियो नेरनि खाओ मथां संकोच ते होॾे छो खाइणु वञो खाधी वञो हितां खाधी वञो। अड़े असां हुते महिमान जो घणो ख़्यालु हूंदो असांखे छा करे रहिया आहियूं असां। ईअं भेनर भाइर हलो चांहि महिल चांहि नेरनि महिल नेरनि रोटी महिल रोटी अचो सभु केतिरी भाई कंहिं महिल साम्हूं अची वेंदियूं आहिनि वे रोटी खाओ सुबुह कोठी खाधल कुझु कोन हूंदो त पुछण वारो कोन्हे न त जेके ॿी वीचार शेवा कनि थियूं असांजो एतिरो त धर्म आहे। जेको हिते आश्रम ते अचे थो सभु ॾेवण ई त अचे थो वठणु केरु अचे थो।
धन मन धन वक़्तु वाणी समो सभु ॾेवण ई त अचनि था। कसम छोड़ दूजे लॻे छोड़ो समाधि हलाइणियूं आहिनि। तूं कयो कहिड़ो कमु कहिड़ो करे या समाधि करी तोखे मरण खां पोइ पकड़ंदी आहे। हे ज्ञान तुंहिंजो व्यवहार में न आयो कहिड़े कम जो आहे तूं? सबसे रिल मिल जाइए, सबसे रिल मिल जाइए। महसूस न कर मां सुठो माण्हू आहियां, तूं कुझु बि न आहे जेकर तूं व्यवहार मां तोखे मिलण हल नथो अचे। हर हिक जो ग़ुलाम थी रहो, हर हिक जे दास थी रहो, धूड़ थी रहो। उहो ॼाणे मूंखे मां हे आहियां भेण। हा जीवन बर्बाद कयूं था असां। व्यवहार में अचे न असांजो ज्ञान, जवाब नथो मिले। अड़े कंवर राम लड़की वारा हे सॼो चिमकिया पिया आहिनि त व्यवहार में आहिनि न, जवाब नथो अचे। छोड़ो ज्ञान ॿुधाइणा। खशम छोड़ दूजे लॻे डुबे से वण जारिया, सदगुरु है बोहे था। सदगुरु त जहाज़ आहिनि, तूं मन उन में वचन रूपी जहाज़ में चाढ़े नथो। पर विरले किने वीचारिया, विरलो कोई न वचन ते वीचार थो करे मां कंहिं गुरू जो आहियां, मूंखे गुरू जे वचननि ते हलणो आहे। ॾिसण में शरीर ॿियो, वाणी हिकु थी वञे। अगरि तूं संग छा कयो, तन जो कयो न, मन जो त न कयो। मां हेतिरा साल संत जे संग में रहियो, भूई त कान थी अचे। हे तजुर्बे सां चवंदा न। 60 वरे असां टाट वोट गदी ते हेॾो सॼो छा न गुज़रियो हिते सिंधु हिंदुस्तान। सदगुरु है बोहे था, विरले किने वीचारिया। तूं तर करे ॾेखारे भई साईं में कोन्हे तॾहिं असां ईअं कयूं था। चओ साईं माण्हू सां दोष करे थो, हे तरी किरोड़ा अचनि था। अरे सतगुरु आहे बोए था, विरले किने वीचारिया। बसि मुंहिंजा साईं पिछाड़ी कर किरपा पार उतारिया। मां विरलो जे अंदरि ॿुधो ठपो मुंहिंजो ठहियो जो खणी चवां थो वञी। हिकिड़े हिते ई छड़ी विरले जो शब्द साह बनाईंदो आहे। विरले किने वीचारियो, जिन वीचारियो आहे कर किरपा पार उतारिया। कर किरपा गुरु नानक दे। साह वञो वाक ॿुधो। हा अॼु नओं अर्थ हलंदो, मां शब्द नओं ॿुधो आहे इहो। हा सोरठ महिला पंजवा। उहे शक्ति बख़्शनि पंहिंजे सम्झण जी, उनजी शक्ति मिले। किथां सां पाण वेंदासीं। राम हो तॾहिं गुरु अर्जन देव जो अजो पुट ॿारहे गुरबाणी में बसि भेनी पई आहे। धन्ना धन्ना श्री राम श्री राम। पाठ पढ़ियो, सॼो मिर पियो पढ़ो और वेद वीचारियो। नवल नीलीकरम सर्व आहे, भयंगम साधे। अंदरि जेका अंडा आहिनि न उहे नांगनि वांगुरु वड़ वकड़ में आहिनि, उनखे नीलीकरम चइबो आहे। अंदरि अंडनि खे सफ़ा करणु, नक मोजी करे अंडा सफ़ा करण खे नीलीकरम चइबो आहे। निवल भयंगम साधे, भंग माना नांग। पर पंज जनासियूं संग न छुटकियो। इन करण खां पोइ बि पंजनि विकारनि सां असांजो संग न छुटियो। हथों अधिक अहम ॿुध बाधे, हथों अहम ॿुध बाधे। मां नीलीकरम कंदो आहियां, मां अंडा सफ़ा कंदो आहियां। अरे कर पियो प्यारे। इन तुक ते हिकु भेरे मिसकिन साहिबु सत्संग कयो आहे। प्यारे इन ॿिध मिलण न जाए, जॾहिं ईंदा बसि भॼन भोजन हिकु भेरे इन अर्थ ते चलो अर्थ कयो अथई कलाक मथां 11 बजे। प्यारे इन ॿिध मिलण न जाए, मैं किए कर्म अनेका। हार परियो स्वामी के द्वारे, दीजे बुद्ध विवेका। विवेक बुद्धि ॾे, विवेक बुद्धि ॾे। राम सत्य छा आहे, असत्य छा आहे, तूं ॼाणे नथो रखे। तोखे ख़बर कीअं पवंदी मां धर्म थो कयां, धर्म थो कयां। काथे असांजा ॿार कहिड़ो पढ़ंदड़
हथ चवंदा साईं सां दॿाए थो तव्हांजे ॾिंगाई खे सिधाई थो करे न तव्हां में ॾिंगाई आहे पंहिंजा थी करे तॾहिं तव्हांखे सिधो थो करे हथ साईं सां दॿाए थो और तव्हां मथां चढ़ी आहियो छा गुरमत किथे थी ॻाल्हाए तव्हां बीठा किथे हो छाजो गुरमुख हो तव्हां गुरमुख ईअं चए मूंखे दॿाए थो पियो ठुक हुजे पाण खे वॾभाग्यो सम्झे जंहिंखे मथां कोई साहण वारो हुजे हे सतगुरू भेटो सही असां छा था हलूं सा बि छा था चवनि उहो माण्हुनि जे लाइ ॾोड़नि जे लाइ छा करायूं पंहिंजो त चवंदा ॿियो दीपाराम जो भाउ मोहन जंहिंजा 5 ॿार हीअं साम्हूं अखियुनि जे बीठे बीठे जवान पाणी में हलिया विया ख़तमु थी विया ॿ नियाणियूं जवान हिकु पुटु जवान हिकु नियाणो जवान कन्हैयालाल बदलाणी साहिब जो पुटु हिकु भाणे जो 5 हीअं अखियुनि में हलिया विया मां चिठी लिखियोमांसि मोहन हे वॾे तुंहिंजे पाप जो फल तोखे साम्हूं आयो आहे पोइ जॾहिं मौक़ो थियो मां प्रचार करण वियुमि त हिकिड़ो केसर रखियो कोई राधा स्वामी अहमदाबाद जो सत्संग कंदड़ हो उन्हनि शब्द ते अर्थ पियो कयो नेरनि में खाधी से पए उहो हलियो पिए मां सॼो चई वञा जेके धार्मिक साधनाऊं आहिनि साहिबनि में अधिक चित्रण कयो आहे मौन भयो कर पाती रहियो हथनि ते रोटी खाइणु कर पाती रहियो कर पाती नगन फिरियो बन माही तट तीरथ नंदी जा किनारा तट माना नंदी जो किनारो तट तीरथ सभु धरती भरमियो दुबदा छुटके नाही मन कामना तीर्थ जाए बसियो सिर करवत धराए वार कूड़ाए करे मन की मैल न उतरी ए विध जे लख जतन कराए कनक कामनी हेवर केवर घोड़ा हाथी सोने चांदी कनक कामनी स्त्री भी दान में ॾिनमि मां कनक कामनी हेवर केवर बहुविध दान दातारा घई प्रकार जा अन्न बस्तर भूम बहु अर्पे न मिली हरद्वारा चंदन चोआ बंधन दंडवत खटकर्मा रत रहता हाँ हाँ कर त बंधन में परिया न मिली है जुगता योग सिद्ध आसन 84 ये भी कर रहिया वॾी आरजा फिर जन्मे हर से संगण मां गज वेंदो आहे गुरु नानक साहिब जी वाणी हलंदी जन सिद्ध लोग पहुता आहिनि उहो सिद्ध पुछंदो तूं हिते कीअं पहुतो आहे लजा बचियो थी गाॾी बीठी जहाज बीठो पाणी वारो हुजे इहो पुछंदो पियो अकुल बि नथो चए पियो सिद्ध लोग वेठा अकुल नथो चए त हे गुरु नानक कीअं पहुतो आहे कहिड़ी ॿाराणी लॻी मूंखे त जंहिंमहिल शुरूआत हितां थी आहे वॾी आरजा फिर जन्मे हर शइ संग न कई आहे साहिब ने चाकड़ी ठोके करे सिधो कयो आहे चयो संगला दीप में राजा कमलापत उनजी धीअ सां तुंहिंजो संबंध ॿधल आहे उहो चए पियो मूंखे 1500 वरी अचां भरथरी मां सिधो मां शरीर करके अमर मुंहिंजो कीअं अड़े वञ मुंहिंजो स्वयंवर अचो पियो आहे राज पहुता सुबुह जो मोटी आयो आहे तुंहिंजो लिखियलु आहे उते वञ किथे गुरु नानक बीठो आहे तव्हां केरु ॻाल्हि ॿुधाईंदो इहे भेद न ईंदो त दंड कीअं ॾींदो भेद जी ख़बर रखिजे न शाम दाम भेद दंड संसार मलण जे लाइ तरीक़ा शाम सां हलो न आहे त दाम सां ॾियो न त भेद दंड ॾियो सचाई सां हे कृष्ण बिना कंहिं राजनीति हली सघंदो आहे घर न हलाइणु ईंदो आहे कीअं था हलायूं असांजे मथां कोई आङुर खणे त राजनीति आहे भई संत वटि हिकिड़े नज़र कोन्हे ख़ुदा वटि हिकिड़े नज़र आहे असां ख़ुदा जो कमु त करे रहिया आहियूं हिकु बाप के दो बेटे क़िस्मत जुदा जुदा हिकु बादशाह मुल्क आहे कर रहा गदा औरंगज़ेब बादशाह पिया 3 भाइर धिका था खाइनि पीउ जेल में मारे थो अड़े सम्झ में अचे थो आवाज़ु नथो अचे कोई तरक़ आहे
कल आया अंदर कोकी का सवाइ मालपुड़ा ऐं दाल कल उहे प्रसाद रखायो त जेके 2-2 कलाक बीठा उनखे मां चयो हिकु मालपुड़ो खणो हिकु दाल खणो ॿिया 2 ॼणा आया जेके 2-2 कलाक वीचारा गंद ढोईंदा आहिनि उनखे ॿियो ईअं दर्शन करणा मतिलबु उनखे 2 पला ॾेई छॾियसि पुटु छो ॾिनमि हुनजी महिनत केतिरी आहे हुनजी महिनत केतिरी आहे हुनखे छा ॾियणो आहे चए हिकिड़ा ई नज़र न आहे बाबा साईं असांखे जंहिं मां ॿार थी करे ॿुढड़ा वेठा हुजनि पुटु सभिनी खे फेरे पइजो ऐं पेड़ो ॿेड़ो रखियलु हुजे त क़ुर खे ॾेई अचो छो न जवान बीठा न ॾियणो आहे हू जनरल प्रसाद न आहे विशेष आहे शाम जो टुकड़ी खणी ईंदा आहिनि कंहिंखे केतिरो ॾियणो आहे सभु मर्यादा आहे केतिरा टाइम में बीठा आहिनि केरु आयो आहे हे प्रसाद थोरी न करे हलाइणो आहे संतनि जी युक्तियुनि खां सां आहे अरे भॻवान में हिकिड़े नज़र आहे जो तूं हेॾे ॾिसणा हुआ कंहिं छा था वेठना हुआ संत खे ॻाल्हाए न ॻाल्हाए तव्हां हरियाणा थो कयां इहा मां पंडित अर्थ थोरी न करणा हुआ सुबुह कोठे राति ताईं रही त ॾिसो सवले में सवलो कमु ख़ुदा पाइणु ॾुखे में ॾुखियो कमु संत जाॻियो रहणु जाॻी वञे हिकु हिकु अखर में भई विवेक दृष्टि सत्य छा आहे असत्य छा आहे भलो छा आहे बुरो छा आहे पाप छा आहे पुञ छा आहे सुख छा आहे दुख छा आहे सुख अणपूरो थो लॻे तोखे ज़री न अचे त सम्झण जी कोशिशि कर न जेके भुलां थी वयूं हे दुख छो आयो महसूसु कर न अॻिना न अचे न ॿियनि खे ॿुधाए न श्री राम